नासिन वाक़िया के कंदासी सिंध हुकूमत इम्तिहाननि में कापी ऐं कंहिं ॿिए खे विहारींदड़नि 33 सालनि जी पाबंदी लॻाइण जो इशारो ॾेई चुको आहे। बोर्ड्स वारे सूबाई वज़ीर इस्माइल राहू जो चवणु आहे त कापी ऐं कंहिं ॿिए फ़र्द खे विहारींदड़ 1 खां 3 सालनि ताईं पाबंदी लॻाई वेंदी। हुन चयो त कापी कल्चर रोकण लाइ वधीक सख़्त क़दम खणणा पवंदा। संदसि उणहोत ॿारनि खे कापी जहिड़ी बीमारी खां बचाइणो पवंदो। हुन चयो त कॉपी कराईंदड़ उस्तादनि, वालिदेन ऐं माफ़ियास ख़िलाफ़ सख़्त एक्शन थींदो। संदसि उणहोत सख डिवीज़न में शागिर्दनि खां 400 खां वधीक मोबाइल फ़ोन सद करे सील कया विया। हुन चयो त कराची, हैदराबाद, सख, लाड़कानी ऐं नवाबशाह में 196 शागिर्द ऐं शागिर्दियाणियूं कापी कंदे पकड़िया विया आहिनि। सूबाई वज़ीर चयो त सिंध में काफ़ी जी रोकथाम लाइ सख़्त फ़ैसिला कया आहिनि। टीमनि खे इम्तिहानी सेंटर्स में अलर्ट कयो वियो आहे। सिंध हुकूमत इम्तिहाननि में कापी ऐं कंहिं ॿिए खे विहारींदड़नि 33 सालनि जी पाबंदी लॻाइण जो इशारो ॾेई चुको आहे। बोर्ड्स वारे सूबाई वज़ीर इस्माइल राहू जो चवणु आहे त कापी ऐं कंहिं ॿिए फ़र्द खे विहारींदड़नि ते 1 खां 3 सालनि ताईं पाबंदी लॻाई वेंदी। हुन चयो त कापी कल्चर रोकण लाइ वधीक सख़्त क़दम खणणा पवंदा। संदसि उणहोत ॿारनि खे कापी जहिड़ी बीमारी खां बचाइणो पवंदो। हुन चयो त कापी कराईंदड़ उस्तादनि, वालिदेन ऐं माफ़ियास ख़िलाफ़ सख़्त एक्शन खंयो वेंदो। संदसि उणहोत सख डिवीज़न में शागिर्दनि खां 400 खां वधीक मोबाइल फ़ोन सद करे सील कया विया आहिनि। इन सां वधीक तफ़सीलात कंदासीं कराची मां इमदाद सुमरा खां। जी इमदाद। बिल्कुल सिंध सरकार पारां सूबे में काफ़ी काफ़ी ख़िलाफ़ जेको आहे काफ़ी पकड़ण जे हवाले सां जंहिंमें काफ़ी कल्चर जे हवाले सां काफ़ी जेकी ख़िलाफ़ जेको आहे उन हवाले सां हिकु बयान जारी कयो आहे। जॾहिं इस्माइल राहू मूजिबि जेकी काफ़ी कराई उन्हनि ख़िलाफ़ जेको आहे 3 सालनि ताईं जेको उन्हनि खे सज़ा ॾेई सघे थी। कुझु देरि अॻु इस्माइल राहू पारां जारी कयल बयान में चयो आहे त सिंध हुकूमत सूबे में कापी ऐं कंहिं ॿिए माण्हूअ खे इम्तिहान में विहारींदड़नि ते 1 साल खां 3 साल ताईं पाबंदी लॻाइण जो उहो फ़ैसिलो करे छॾियो आहे। जॾहिं त हिन बयान मूजिबि जणायो आहे त कापी ऐं पंहिंजी जाइ ते कंहिं बि ॿिए माण्हूअ खे इम्तिहान में विहारींदड़नि ते 1 साल खां 3 साल ताईं पाबंदी लॻाई वेंदी। जॾहिं त बयान मूजिबि कापी कल्चर रोकण लाइ वधीक सख़्त क़दम खणणा पवंदा। ॿारनि खे कापी जहिड़ी बीमारी खां बचाइणो पवंदो। जॾहिं त हिन वधीक बयान में जणायो आहे त सख डिवीज़न में इम्तिहानी सेंटरनि मां अॼोके ॾींहं में शागिर्दनि खां 400 खां वधीक मोबाइल फ़ोन हथ करे सील कयो वियो आहे। कराची, हैदराबाद, सख, लाड़कानो ऐं नवाबशाह में 196 शागिर्दनि खे जेको आहे काफ़ी कंदे पकड़ियो वियो आहे। जॾहिं त सिंध में काफ़ी जे रोकथाम लाइ सख़्त फ़ैसिला कया आहिनि। टीमुनि खां इम्तिहानी सेंटर में अलर्ट कयो वियो आहे। जी महिरबानी इमदाद तफ़सीलात जे लाइ।